तव्हां अटो सस्तो करे ॾियो ग़रीबनि खे यकीन था सम्झो ख़ुदा पाक कसम खणी चवां थो त मिसकीन माण्हू मूंखे गॾु आहिनि रस्ते में किथे मिलंदा आहिनि रस्तो गाॾी वारे साईं असां कल्ह खां लंघनि पिया अटे सेर न आहे इहो माण्हू जो हाल आहे माण्हू सिंध अंदरि अवामी सियासत जो ज़िक्र जॾहिं बि निकिरंदो त ठटे जा शिराज़ी सिफ़े अवल में नज़र ईंदा। ठटे में अवामी सियासत जो बुनियाद शिराज़ी ग्रुप जे रूह रवां सैयद एजाज शाह शिराज़ी विधो जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी अवामी सियासत सां गुज़ारी समूरा उहिदा रुतबा शान शौकत आम अवाम जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ कयाई। हू आम माण्हूअ जो ॾढ हुयो इक़्तिदार में हुजे या इक़्तिदार खां ॿाहिरि पर हर वक़्तु अवाम जे हुजूम में रहण जो हुनुर एजाज शाह शिराज़ी खे ई ईंदो हुयो। हज़ारे माण्हू सुबुह खां राति देर ताईं सैयद एजाज शाह शिराज़ी वटि कमनि कारियुनि ऐं मुलाक़ातनि लाइ हर रोज़ ईंदा हुया। सैयद एजाज शाह शिराज़ी 1984 ईस्वी में ठटे जी ज़िले काउंसिलरी खां सियासत जी शुरूआत कई जंहिं बाद हू केतिरा ई भेरा MPA चूंडियो वियो सिंध हुकूमत में वज़ीर ऐं सलाहकार रहियो। सियासत जे हक़ीक़ी फ़लसफ़े ते पूरो लहण एजाज शाह शिराज़ी जी सियासत जो मक़सदु हुयो। हर वक़्तु अवाम में रही अवाम जे ॾुख सुख में शरीक थियण संदसि ज़िम्मेदारी में शामिल हुयो। हू पंहिंजे फ़क़ीराने अंदाज़ सां हर माण्हूअ सां आजिज़ी सां मिलण जी नौकरी ॾींदो हुयो। हर वक़्तु चेहरे ते मुस्कुराहट रखी इंतिहाई प्यार ऐं पंहिंजाइप सां मिली माण्हुनि जे मन खे सरहो कंदो हुयो। पंहिंजनि माण्हुनि जी सार लहण संदुनि अहज ॿुधी उन्हनि खे हल करण नंढे वॾे ग़रीब अमीर मिसकीन पौरियत खे हिकु जहिड़ी इज़त ॾियण खेनि बराबरी ॾियण मसइलनि खे हल कराइण लाइ कंहिं बि सरकारी आफ़ीसर वटि हली वञण ख़त लिखी ॾियण संदुनि ख़ातिर तवाज़ा करण हर माण्हू खे संदसि नाले सां यादि रखण धुरियुनि में ठाह कराइण लाइ हक़ सच ते ॿधल फ़ैसिला करण समेत अनेक ख़ूबियुनि जो मालिक हुयो। संदसि अमली सियासत निज अवामी ख़िदमत वारी रही कमर्शियल ऐं ज़ाती मफ़ादनि वारे सियासी आखाड़े जे ऐवान में रही करे एजाज शाह शिराज़ी पंहिंजे सियासी कम कारकर्दगी ऐं अमल में ख़ालिस रहियो। सिंध सेक्रेटेरिएट हुजे या शहबाज बिल्डिंग हैदराबाद या DC ऑफिस ठट्टो एजाज शाह शिराज़ी माण्हुनि जे हुजूम सां गॾु नज़र आयो। इहा ख़ूबी बि एजाज शाह शिराज़ी में हुई त हू वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खां वठी कंहिं वज़ीर सां इख़्तिलाफ़ कंदो हुयो पर पंहिंजे माण्हूअ खे अकेलो न छॾींदो हुयो। हुन पंहिंजे पाण खे माण्हुनि सां गॾु हर वक़्तु जोड़े रखियो। अवाम सां मोहबत ऐं वफ़ा जे ॾोह में हुन केतिरियूं ई तोहमतूं इल्ज़ाम सठा ASP वली अल्लाह दल जे ज़ुल्म ऐं कूड़नि केसनि खे मुंहुं ॾिनो पर सभिनी ॾुखियाईनि खे अवामी सियासत जे ज़रिए ख़तमु कयाई। वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम सां गॾु सिंध काबीना में हूंदे बि MQM सां इख़्तिलाफ़ रखी सिंध परस्ती जो मुज़ाहिरो कयाई। मुखालिफ़नि नुक़सान पहुचाइण लाइ जेतिरी बि कोशिश कई उन जे उबतड़ एजाज शाह शिराज़ी अवाम जे दिलनि ते छांइजी वियो। सैयद एजाज शाह शिराज़ी जी सियासी तरबियत सां तयारु थियल टीम अॼु बि शफ़क़त शाह शिराज़ी जी क़यादत में ठटे जे अवाम जी ख़िदमत में अॻभरी आहे। अवामी रंग सां रंगियल सियासत जी लाट अॼु बि ॿरी रही आहे। ठटे जो अवाम पंहिंजे महबूब सियासी रहनुमा खे उदास चेहरनि सां गॾु यादि रखे थो। एजाज शाह शिराज़ी जे किरदार जी ख़ुशबू अॼु बि ठटे ऐं सजावल ज़िलनि जे ॻोठनि शहरनि वाहिड़नि में महकी रही आहे। जिते पाण पैदा थिया आहियूं जंहिंजो खाऊं था वॾा थिया जंहिंमें दफ़न थींदासीं असां सभिनी जो फर्ज़ आहे। ख़ुदा पाक कसम सच ॿुधायां थो त केतिरा में MP हूंदा सिंध जा जेके मुंहिंजे ॻाल्हि सां मुतफ़िक़ हूंदा दिलि सां चवां थो पर नथा पुछी सघनि हुकूमत जेके हुकूमत वारा वेठा आहिनि उनमें केतिरा मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़